नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नवाज़ शरीफ़ चौथों भेरो वज़ीर आज़म थियण थो चाहे। हू हाणे पिननि सां ई विणंदो जेके हुकूमत ॾियारीनि था। हू जिन खां ॿ ॾाही अक्सरियत पियो घुरे, इहे चवनि था त कीअं ॾियूं। अपर में जलसे के ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ज़मा पार्क जे वज़ीर आज़म पंहिंजे दौर में इंतकाम ते ज़ोर ॾिनो। मुल्क में तक़सीम ऐं नफ़रत जी सियासत उरूज ते आहे। ज़ाती दुश्मनी अना खे ख़त्म करण था चाहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त का बि सियासी पार्टी पीपी जो मुक़ाबिलो नथी करे सघे। असां आवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था। बेनज़ीर भुट्टो जे मिशन खे मुकमल कंदासीं। असां KPK खे नालो ॾेई सुञाणप ॾिनी। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नवाज़ शरीफ़ चौथों भेरो वज़ीर आज़म थियण थो चाहे। हू हाणे पिननि सां ई विणंदो जेके हुकूमत ॾियारे था। हू जिन खां ॿ ॾाही अक्सरियत पियो घुरे, इहे चवनि था त कीअं ॾियूं। अपर में जलसे के ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ज़मा पार्क जो वज़ीर आज़म पंहिंजे दौर में इंतकाम ते ज़ोर ॾिनो। मुल्क में तक़सीम ऐं नफ़रत जी सियासत उरूज ते आहे। ज़ाती दुश्मनी अना खे ख़त्म करण था चाहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त का बि सियासी पार्टी पीपी जो मुक़ाबिलो नथी करे सघे। असां आवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था। बेनज़ीर भुट्टो जे मिशन खे मुकमल कंदासीं। असां KPK खे नालो ॾेई सुञाणप ॾिनी।